नासरीन ॻोठ फोटो ख़ान ज़रदारी में मुख़्तलिफ़ बरादरिन ज़रदारी ब्रोही लाशारी जे चङे मुड़सनि ऐं सवई नाराज़ पीपीजी आलनि जो चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन्हनि ईंदड़ आम या बल्दियाती इलेक्शन में आज़मायल उम्मीदवारनि खे वोट न ॾियण जो ऐलान कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था ख़बर 4 जे सीनियर नुमाइंदे यूसुफ रैन सां। जी यूसुफ, छा तफ़सील? जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां। नवाज़ बरसाकोट फोटो ख़ान ज़रदारी में मुख़्तलिफ़ बिरादरिन ज़रदारी बरोही लाशारी जे चङे मुड़सनि समेत नाराज़ पीपीजी आलनि जो चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ईंदड़ आम या बल्दियाती इलेक्शन में आज़मायल उम्मीदवारनि खे वोट न ॾियण जो पिणु ऐलान कयो आहे। बिल्कुल फोटो ख़ान ज़रदारी में यूसी शहीद कंडो यूसी अहमद बुगे जे मुख़्तलिफ़ ॻोठ बागी ज़रदारी रमज़ान ज़रदारी गुलाम हुसैन ज़रदारी को लाल बख्श बरोही और जुम्मू लाशारी मुख़्तलिफ़ बिरादरिन चङे मुड़सनि मोहम्मद हुसैन ज़रदारी शौकत ज़रदारी शबीर अहमद ज़रदारी दस्तूर ज़रदारी नबर ख़ान लाशारी मंजूर बरोही अली खान बरोही इमाम अली ज़रदारी ऐं सभई नाराज़ पीपीजी आलनि एमएनए 214 पीस 40 जे चूंडियल एमएनए एमपीए ऐं बल्दियाती इलेक्शन जी चेयरमैन काउंसिलनि खे वोट न ॾियण जो ऐलान कयो आहे। इन सिलसिले में पीपी खां नाराज़ जे आलनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे मीडिया ॿुधाईंदे चयो त मुक़ामी क़यादत तरफ़ां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जॾहिं संदसि ॻोठनि में न रोड न को बुनियादी सहूलियतूं आहिनि। जॾहिं त इहे वोट वठण खां पोइ हमेशह पीपी एमएनए ऐं एमपीए ग़ाइब थी वेंदा आहिनि। हिननि चयो त हाणे आज़माइणनि खे कोन आज़माइबो। जॾहिं त बल्दियाती ऐं आम इलेक्शन में साॻियुनि उम्मीदवारनि खे वोट कोन ॾिबो। जी अव्हां जी मेहरबानी।